ॿी ख़बर शामिल कंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत LPG गैस की क़ीमत में 13 रुपया फ़ी किलो घटिताई करे छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। LPG गैस की क़ीमत में 13 रुपया फ़ी किलो घटिताई जो नोटिफिकेशन भी जारी कयो वियो आहे। जी नाज़रीन, घटिताई बाद घरेलू सिलेंडर जे नई क़ीमत 2581 रुपया थी वही है, जॾहिं त वफ़ाक़ी हुकूमत LPG गैस की क़ीमत में 13 रुपया फ़ी किलो घटिताई करे छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ में कंदासीं त LPG गैस की क़ीमत में 13 रुपया फ़ी किलो घटिताई जो नोटिफिकेशन जारी किया वियो आहे। घटिताई बाद घरेलू सिलेंडर की नई क़ीमत 2581 रुपया थी वही है। अहम ख़बर अवां ताईं पहुंचायूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत LPG गैस की क़ीमत में 13 रुपया फ़ी किलो घटिताई करे छॾी आहे। LPG गैस की क़ीमत में 13 रुपया फ़ी किलो घटिताई जो नोटिफिकेशन भी जारी किया वियो आहे। घटिताई बाद घरेलू सिलेंडर की नई क़ीमत 2581 रुपया थी वही आहे। वफ़ाक़ी हुकूमत LPG गैस जी क़ीमत में 13 रुपया फ़ी किलो वाध करे छॾी आहे। LPG गैस की क़ीमत में 13 रुपया फ़ी किलो घटिताई जो नोटिफिकेशन भी जारी किया वियो आहे।